अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। फ्रेंड्स, मायराज किचन में अॼु तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार गोभी 65 जी रेसिपी। ही तमामु आसान ऐं मज़ेदार गोभी जी रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु प्याले में असां वटि आहे कटियल गोभी 800 ग्राम्स ऐं हाणे गोभी में असां उबलंदड़ पाणी विझूं था। ऐं पाणी विझी तक़रीबन 25 खां 30 मिनट ताईं गोभीअ खे पिसाए रखंदासीं। हाणे हिकु ॿिए प्याले में असां विझूं था मैदो 1 कप, मकई जो अटो विझूं था 1/2 कप, थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे तक़रीबन 1 टेबल स्पून, कड़ी पत्ता आहिनि 6 खां 8 अदद, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून, लूणु विझूं था 2 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। जीरे जो पाउडर आहे 1/2 टीस्पून, लीमे जो रस आहे 4 खां 5 टेबल स्पून ऐं पाणी आहे 5 खां 6 टेबल स्पून। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। जी फ्रेंड्स, असां सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हिकु तमामु स्मूथ पेस्ट तयारु थी वियो आहे। हाणे हिन पेस्ट में असां विझूं था गरम पाणी में पिसायल गोभी, चङी तरह सां मिक्स कयूं था। हाणे असां गोभी खे फ्राई करण लाइ कढ़ाई में तेल गरम कयो आहे ऐं गोभी खे विझी लाइट गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां गोभी खे लाइट गोल्डन कयो आहे। गोभी लाइट गोल्डन थी वई आहे त असां डिश आउट कयो आहे। ऐं 5 मिंटनि ताईं इंतज़ारु करण खां पोइ हाणे गोभी खे ॿीहर फ्राई करण लाइ कढ़ाई में विझूं था ऐं गोभी खे क्रिस्पी थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां गोभी खे ॿीहर फ्राई कयो आहे ऐं हाणे गोभी क्रिस्पी ऐं गोल्डन थी चुकी आहे ऐं सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी हीअ गोभी 65 जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।